हमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 22 जून 2022 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ास ख़बरूं। रावलपिंडी मां बलोच शागिर्द खंभे गुम, संस बाज़ियाबी लाइ एहतजाजी कैंप क़ाइम। जामशोरे मां खंभे गुम कयल शागिर्द जी आज़ादी लाइ मेहड़ में मुज़ाहिरो। नामियारे शाइर गदा ख़ासखेली जी तबियत में सुधारो न आयो, गुरबती संस इलाज में रुकावट बणियल। वारिस मायूस थी गदा ख़ासखेली खे कराची मां ॻोठ मोटाए विया। नामियारे शाइर माणिक मलाह जी तबियत में बि सुधारो न अची सघियो। कारूंझर जी कटाई बंदि न थी, सिंध वासियुनि में कावड़ जी लहर। शहदादकोट में 5 क्लास जे शागिर्द सां बदफ़ैली। सेठारजा में पसंद जी शादी तां नौजवान खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। सिंध में पाणी जो बहरान बरक़रार, मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। हाणे अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। जनीवा में गॾियल क़ौमुनि जे इंसानी हक़नि वारी काउंसिल जे 50 इजलास दौरान वार्ड सिंधी कांग्रेस जे आसिफ़ पंवर 27 अप्रैल ते साईं जीअं मसीह जी वरसी ते खेसि ख़िराज अक़ीदत पेश कंदड़नि ऐं पुरअमन शिरकत कंदड़नि ऐं 6 जून 2021 ते बेरिया टाउन ख़िलाफ़ मुज़ाहिरो कंदड़ सवें मानहनी असलम ख़ैरपुरी खे बग़ावत ऐं दहशतगर्दी जे इल्ज़ामनि हेठि गिरफ़्तार करण ऐं केस दाख़िल करण ते केस पेश कयो वियो। हुन मुतालबो कयो त पाकिस्तान ते दबाव विधो वञे त हू सिंधी माण्हुनि जे इंसानी हक़नि जी संगीन भञकड़ियुनि खे बंदि करे। रावलपिंडी मां बलोच शागिर्द लापता थी वियो आहे। संस बाज़ियाबी लाइ एहतजाजी कैंप क़ाइम कई वई आहे। तुर्बत सां तालुक़ रखंदड़ फेरोज़ बलोच जे बारे में हुन जे सौट ॿुधायो त हू अहिड़ो उस्ताद बणजणु चाहे पियो जीअं पाकिस्तान जे वॾियुनि यूनिवर्सिटियुनि में हूंदा आहिनि, पर फेरोज़ जो उहो ख़्वाबु फ़िलहाल मुश्किल लॻी रहियो आहे, छो त हिकु वॾे शहर जी वॾी यूनिवर्सिटी मां हू पाण लापता आहे। गुज़िरियल कुझु महीननि में बलूचिस्तान में अमन अमान जी सूरतहाल ख़राब थी। मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तालीम पिराईंदड़ बलोच शागिर्दनि पारां एहतजाज जो सिलसिलो बि वधी वियो आहे। 17 सालनि जे फिरोज़ बलोच जी जबरी गुमशुदगी ख़िलाफ़ रावलपिंडी में बलोच स्टूडेंट्स काउंसिल पारां एहतजाजी कैंप लॻाई वई आहे। हूअ पिंडी जे पीरमहर अली शाह एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में B.Ed जे ॿिए सेमेस्टर जो शागिर्द आहे। फिरोज़ जे सोट ॿुधायो त हू हिकु बेज़रार इंसान आहे जेको सोशल मीडिया बि वधीक इस्तेमालु न कंदो हो। हू मूंसां बि कॾहिं कॾहिं ॻाल्हाईंदो हो। हू अक्सर वक़्त पंहिंजे कमरे में गुज़ारींदो हो। हिकु ॿार जेको हॉस्टल जे ॿिए कमरे ताईं वञण खां बि लवाईंदो हुजे, उहो कीअं रियासत मुख़ालिफ़ सरगर्मी में मुलविस थी सघे थो। हुन चयो त हू हिकु ग़रीब ख़ानदान सां तालुक़ रखे थो। हुन जी वालदा हथ जो हुनरी कमु करे हुन खे पैसा मोकिलींदी आहे। जेकॾहिं फिरोज़ को ॾोह कयो आहे त अदालतूं मौजूदु आहिनि, खेसि उते पेश कयो वञे। हुन जी वालदा इस्पताल दाख़िल आहे। एहतजाजी कैंप में शरीक बलोच शागिर्दनि जी मयार आहे त खेनि लिबास जे बुनियाद ते निशानो बणायो वञे थो ऐं तज़लील वारा जुमिला हया वञनि था। BBC सां ॻाल्हाईंदे ईमान मज़ारी चयो त हेल ताईं असां बलूचिस्तान सां तालुक़ रखंदड़ 31 शागिर्दनि जा नाला साम्हूं आणे चुका आहियूं जेके जबरी तौर ते लापता कया विया आहिनि। फिरोज़ बलोच केस में असां सां सहकार न पियो कयो वञे। जामशोरे मां 3 ॾींहं अॻु अलमंज़र होटल भरिसां खंभे गुम कयल सिंध यूनाइटेड स्टूडेंट्स फेडरेशन सियाफ जे अॻवान
इख़्तियार सोडर जी बाज़ियाबी लाइ SUP जे कारकुननि ऐं सोडर बिरादरी जे माण्हुनि मेहड़ में एहतिजाजी मुज़ाहिरो करे घंटा घर चौक ते धरणो हयो। उन मौक़े ते SUP ज़िले दादू जे सदर सिकंदर सोडर, हाजी खान मारफाणी, हबीब हुज़ूरी, मोहम्मद अली सोडर, मोहम्मद कासिम ॾहोट, खलील ॾेरो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त शागिर्द अॻवान इख़्तियार अली सोडर खे पुलिस बासर भोतारनि जी विंगार वेंदे जाम शोरे मां ज़ोरे खंभे वई आहे, जंहिंजो 3 ॾींहं गुज़रण बावजूदि को बि ॾस पतो पइजी नाहे सघियो, जंहिं करे संस वालदेन सख़्त परेशान आहिनि। हुननि DIG हैदराबाद, सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं ॿियनि लाॻापियल इख़्तियारनि खां मुतालबो कयो त पुलिस हथां बेगुनाह खंभे गुम कयल शागिर्द अॻवान इख़्तियार सोडर खे फौरी तौर ते आज़ाद कयो वञे। नामियारे मज़ाहिमती शाइर गदा ख़ासखेली जी तबियत में सुधारो न अची सघियो आहे। संस वारस खेसि इलाज लाइ कराची खणाए विया हुआ, जिते इलाज लाइ हिकु ख़ानगी इस्पताल में दाख़िल कयो वियो, जॾहिं त कुझु कलाकनि में हज़ारनि जो बिल अचण बाद वारसनि वटि एतिरा पैसा बि न बचा हुआ जो उहे संस वधीक इलाज कराए सघनि हा। सिंध सरकार पिण गदा ख़ासखेली जी का बि वाहिर न कई, न वरी सकाफ़त खाते इलाज लाइ के क़दम खयां, जंहिं करे वारस मायूस थी गदा ख़ासखेली खे ॻोठ खणाए विया। गदा ख़ासखेली सिंध जो मज़ाहिमती ऐं ख़ूबसूरत शाइर आहे। पाणी ते मरसिया लिखो समेत हुन जा खोड़ सारा नज़म मक़बूलियत माणे चुका आहिनि। वारसनि पारां सिंध वासियुनि खे गदा ख़ासखेली जे इलाज में वाहिर जी अपील कई वई आहे। नामियारे शाइर माणक मल्हाह जी तबियत में बि सुधारो अची नाहे सघियो। नामियारे शाइर माणक मल्हाह खे पिण कराची जे इस्पताल मां वापसि मोटायो वियो आहे। सकाफ़त खाते संस का बि मदद नाहे कई। कराची जे डाओ इस्पताल वारनि नामियारे अदीब माणक मल्हाह खे इस्पताल में इहो चई दाख़िल करण खां इनकार करे छॾियो त सिंध हुकूमत खां वठी कंहिं बि माण्हू इलाज लाइ पैसा जमा नाहिनि कराया, जंहिं सबबि गुर्दनि जे इलाज लाइ दाख़िल नथा करे सघूं। अहिड़ी सूरतहाल सबबि ऐं गुरबत जे करे नामियारो शाइर माणक मल्हाह सिंध जे गादी वारे शहर कराची मां इलाज बिना वापसि अबाणी शहर सकरंड मोटी आयो आहे। पोहरे त पूरे काण सिंध जा पट छॾे बलूचिस्तान में वञनि था, पर काल बि पडीदन ऐं टंडो अलाहियार जे 3 पोरितनि खे बलूचिस्तान जे शहर ओशाब में दहशतगर्दनि गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। पडीदन जे ॻोठ बारान मरी जो रहवासी 52 सालनि जो मोहम्मद हनीफ़ पुट मोहम्मद आचर शाल 3 महीना अॻु मज़दूरी लाइ वियो हो। बलूचिस्तान जे शहर ओशाब में चइनि दहशतगर्दनि मथनि फायरिंग करे 3 ॼणनि खे क़त्ल करे छॾियो ऐं उहे फ़रार थी विया। मक़तूल पोरित मोहम्मद हनीफ़ शाल जे घर में कोहराम मची वियो। मक़तूल जो लाश बलूचिस्तान खां पडईदन आंदो वियो, जॾहिं त टंडो अलाहियार सां वास्तो रखंदड़ पोहरियत इरफान ऐं इमरान अली लूंड खे पिण क़त्ल कयो वियो, जॾहिं त मखण नाले हमराह पिण ज़ख़्मी थी पियो। सिंध वासियुनि जी सख़्त मज़ाहिमत ऐं एहतिजाज बावजूदि अञा ताईं कारूंझर जी कटाई बंदि थी नाहे सघी, जंहिंजे करे सिंध वासियुनि में ताव पखिड़ियल आहे। हिकु ॾींहुं अॻु सिंध वासियुनि पारां कारूंझर जी कटाई ख़िलाफ़ सोशल मीडिया ते ट्रेंड पिण हलायो वियो हो, जॾहिं त सिंध वासियुनि मुतालबो कयो आहे त फौरी तौर कारूंझर जबल जी कटाई बंदि कई वञे। शहदाद कोट में 12 वरनि जे नीगर सां 3 ज़ालिम जवाबदारनि बदफ़ैली कई। पुलिस हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। ज़ुहैबाबाद महले जे रहवासी 12 वरनि जे नीगर सां जवाबदारनि हथियारनि जे ज़ोर ते खेसि बांदी बणाए बदफ़ैली जो निशानो बणायो, जॾहिं त पुलिस हिकु जवाबदार खे पिस्टल समेत गिरफ़्तार करे वरितो। 2 जवाबदार फ़रार थी विया, जॾहिं त शहरियुनि मुतालबो कयो त वहशी जवाबदारनि खे सख़्त सज़ा ॾिनी वञे। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी चयो आहे त सिंध में वधंदड़ धारी आबादकारी सबबि
न सिर्फ़ सिंध जो अमन अमान मुकमिल तबाह थी वियो आहे, पर हितां जे वसीलनि ऐं ज़मीननि ते पिणु कब्ज़ो कयो पियो वञे। अफ़गान पनाह गिरनि खां वेंदे सॼी दुनिया जा रोलाक सिंध में गॾु कया पिया वञनि, जंहिं सबबि सिंध में इंसाननि जी स्मगलिंग, हथियारनि जो विकिरो, मनशात फ़रोशी समेत मुख़्तलिफ़ बुरायूं पैदा थियूं आहिनि। न त सिंध अमन मोहबत ऐं रवादारी जी धरती आहे। हुन वधीक चयो त कराची समेत सिंध जे समूरनि शहरनि, साहिली पटी ऐं कोहिस्तान वारनि इलाइक़नि में हिकु रथाबंदी सां धारियुनि खे आबाद कयो पियो वञे। साहिली पटी ऐं कोहिस्तान जे ज़मीननि ते कूड़नि काग़ज़नि ऐं गैर क़ानूनी अदावतनि जे ज़रिए सिंध जे ज़मीननि ते वालार शुरू कई वई आहे, जंहिंमें पीपी भाङे भईवार आहे। मक़ामी वॾेरा ऐं भोतार ब्रोकर बणिजी गैर मक़ामी माण्हुनि खे ज़मीनूं नीलाम करे रहिया आहिनि। सिंध जे माण्हुनि खे हाणे सुजाॻ थियणो पवंदो ऐं पंहिंजे वतन जे दंगनि ऐं हक़नि जे लाइ आवाज़ उथारणो पवंदो। जेकॾहिं असां अञा बि सुजाॻ न थियासीं ऐं पंहिंजे वतन जी मालिकी न कई त असांजो फ़लस्तीनियुनि खां ख़राब हशर थींदो। सेठ हरजा थाणे जी हद ॻोठ गाही ख़ान चाकराणी में हथियारबंदनि घर ते हमिलो करे 10 साल अॻु पसंदि जी शादी कंदड़ नौजवान हिम्मत अली अबड़ो खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो, जॾहिं त संसद ज़ाल ख़ुर्शीद अबड़ो गोलियूं लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पई। सीराणी शादीलार जे खोसकी में बदमनी ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल करे एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरणा हंया विया। गुज़िरियल राति सीराणी शहर में नामालूम चोर वापारी अर्जन जे दुकान जा ताला तोड़े सामान चोरी करे विया हुआ। वाक़े ख़िलाफ़ शहर जे सियासी समाजी अॻवाननि शटरबंद हड़ताल करे मीरवाह मोरी चौक ते धरणो हणी रोड बंदि करे छॾियो। अॻवाननि मीर मोहम्मद, अर्जुन ठक्कर, सैयद हाजन शाह, सलमान खुसो, अनिल कुमार ऐं ॿिनि चयो त सीराणी में बदमनी चोट चढ़ियल आहे, पुलिस को बि क़दम नथी खणे। जॾहिं त ॿिए तरफ़ वापारी रमेश वाणियो खां फुर थियण वारे वाक़े ऐं असद आराई खां फुर थियण जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ शादी लारज में पिणु शटरबंद हड़ताल कई वई। उन मौक़े ते अॻवाननि पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो। सिंध में अञा ताईं पाणी जो बहरान बरक़रार आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा पिणु कया पिया वञनि। राधण में पाणी जी हथरादो खोड़ ख़िलाफ़ सिविल सोसाइटी ऐं नौजवान क़ौम परस्त तनज़ीम जे अॻवाननि शाहज़ेब कलियार, मज़हर रिंद, यूसुफ लाशारी ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतिजाजी रैली कढी धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त पंजाब पाणी रोके वेठो आहे, पर पीपी हुकूमत बि पाणी जी खोट जी ज़िम्मेवार आहे। मर्कज़ में पीपी हुकूमत संदन बांह ॿेली आहे ऐं मर्कज़ में पाणी जो वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह आहे। सिंध में फसल जो पाणी न मिलण करे सारियल फसल जी पोखाई 1 महीनो लेट थी वई आहे। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी पाणी ॾियारियो वञे। सखर में पिणु पाणी जो बहरान शिदत इख़्तियार करे वियो आहे। पाणी जे सख़्त बहरान ख़िलाफ़ लियाकत अली मुग़ल, मज़हर इक़बाल, ख़ादम हुसैन, असलम नियाज़ी ऐं ॿिनि जी अॻवानी में शहरनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। उन मौक़े ते रहवासियुनि चयो त सखर शहर में केतिरनि ॾींहनि खां पीअण जे पाणी जी फ़राहमी बंदि पियल आहे। पब्लिक हेल्थ खाते ऐं सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे अमलदारनि खे शिकायत करण बावजूदि पाणी जी फ़राहमी खे यक़ीनी नथो बणायो वञे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर पाणी फ़राहम करे असांखे परेशानियुनि खां बचायो वञे। नवाबशाह में बरख़त सहाफ़ी सैयद अली मोहम्मद शाह लकियारी जी 3 वरसी मल्हाई वई। तक़रीब खे ख़िताब कंदे सूफ़ी रागी, मांझी फ़क़ीर, सीनियर सहाफ़ी बख़्श अली जमाली, शाइर बख़्शल बाग़ी, बादल लरा, सतार सुंदर, इमदाद रिंद, क़ौम परस्त अॻवान अली रज़ा ख़ासखेली, कामरेड अली जान रिंद, मीर ख़ान ज़रदारी, शौकत शाह लकियारी, दीदार गुरचाणी ऐं ॿियनि चयो त
सैयद अली मोहम्मद शाह लकियारी सिंध जो नामवर सहाफ़ी हो, यारनि जो यार हो। हुन सॼी ज़िंदगी मज़लूम ऐं पीड़ियल तबिके जी कलमी मदद सां गॾु हुन जी ज़ाती हैसियत में बि मदद कई। हुन सॼी सिंध जी सक़ाफ़ती ऐं तारीख़ी मागनि ते तहक़ीक़ी कमु कयो ऐं तारीख़ साज़ शख़्सियतनि ते संदसि वॾो कमु थियल हो। अली मोहम्मद शाह लकियारी दौलत मिलण बदिरां इज़त ऐं दोस्तनि जे दिलनि में जाइ जोड़ी। अहिड़ा माण्हू मौत मारे न सघंदो आहे। ही असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर।